मुझे ॿुधाइण जो मतलब इहो आहे जेका क़ुरान में लिखियल आहे। ॿुधो तवज्जो सां, असल मसलो ही आहे मा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फीहिम। ऐं सोना तूं जो काफ़िरनि जे विच में आहीं त असां कीअं काफ़िरनि ते अज़ाब कयूं। रब नाहे जो अज़ाब करे जंहिंजे विच में तूं हुजे। अल्लामा इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैह लिखे थो त काफ़िर अज़ाब जो हक़दार आहे। अज़ाब घुरे भी पयो, दुआ घुरी, अज़ाब घुरे भी पयो, पर हुजूर जे करे अज़ाब न पियो थिएसि। मोमिन जा अज़ाब जो हक़दार न आहे। छो त मोमिन जे लाइ जो अज़ाब जहन्नम जो उइद्दत लिल काफ़िरीन, काफ़िरनि जे लाइ रब सो फरमाया असां तयार कयो, मोमिन जे लाइ अज़ाब न तयार कयो। मोमिन जे लाइ अज़ाब, मोमिन अज़ाब जो हक़दार नहीं, पर जेकॾहिं बदअमलीअ जे करे मोमिन खे अज़ाब जो ख़तरो आहे त समझे रसूल जी मोहब्बत दिल में बिहारे। जंहिंजे दिल में रसूल जो प्यार पयो आहे जो उन ते अज़ाब न थींदो। रब जो वाइदो। हाणे हिकिड़ो मिसाल सम्झो, अब गाॾी हुजे करोड़ रुपए जी, गाॾी हुजे करोड़ रुपए जी, बेहतरीन गाॾी पिजारे खां मथे आहे, पर 500 रुपए जो तेल पयल न अथसि, पेट्रोल पयल या इहो हिकिड़ो किलोमीटर भी हलंदी न हलंदी। धिका ॾियोसि मसे मसे कुझु चुरंदी, बाक़ी इहा हली नथी थिए। पेट्रोल पवे त 1000 माइल मिंट में सीपेक ते चाढ़ियो त वञो इस्लामाबाद पहुच, हाणे 2-3 कलाक में एॾी पावर आहे गाॾीअ में। पेट्रोल हुजेसि त हलंदी न, बिना पेट्रोल जे हिकिड़ो किलोमीटर भी हली नथी सघे। चए थो अॼु जे मुस्लमान खे चऊं था निमाज़ पढ़, दाढ़ी रख, चए थो साईं शादी खां पोइ ॾिसी सोचियां थो निमाज़ पढ़, चए अॼु कपिड़ा ख़राब आहिनि, हिन जुमे खां पोइ पढ़ंदुसि। बहाना अब रोज़ा अचे, मज़दूर माण्हू असां छा जा रोज़ा, असां कमाईंदा मरे कोन। असल छा आहे, इहो सोनो सताबो मज़बूत माण्हू आहे, इन गाॾीअ में पावरफुल आहे, इहो जन्नत जल्दी पहुची सघे थो, पर रसूल जी मोहब्बत वारो पेट्रोल कोन अथसि। उहो पेट्रोल अचे त हिन शरीयत जी पटड़ीअ ते भॼंदो वेंदो। ॻाल्हि सम्झो था? निमाज़ पढ़णु सवली, मोहब्बत वारे खे सवेरे उथणु सवलो, मोहब्बत वारे खे तहज्जुद पढ़णु सवला, मोहब्बत वारे खे वक़्तु अची वञे त सिर कुर्बान करणु सवलो। अब प्यार हुजे त इहे सभु शयूं। हिकिड़ी औरत थी अचे हुजूर जी ख़िदमत में, अल्लाह जा रसूल मुंहिंजो ही ॿार ॿधणनि में आहे, इहो त जिहाद में खई वञो। हुजूर फरमाए हिकु नंढड़ो ॿार मां जिहाद में त हिते अञा असांखे रंड पाईंदो, हिनखे केरु संभालींदो? चए न सही न, मां रंड काइण लाइ नथी ॾियां, मां इहो ॿार इन लाइ ॾियां थी साईं तव्हां ॾे को तीर अचे त मुंहिंजे ॿार खे अॻियां करे छॾियो। मां रब खे ॾेखारणु चाहियां थी त मूंखे पुट सां एॾो प्यार नाहे जेॾो तुंहिंजे रसूल सां प्यार आहे। एॾो प्यार हुजे त बचा बि कुर्बान आहिनि। ऐं ईमान नालो ई इन प्यार जो आहे, रसूल जे प्यार जो आहे। इहा ई ॻाल्हि हिते बि क़ुरान में थो फरमाए, मा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फीहिम। नहीं अल्लाह जो अज़ाब करे जंहिंजे दिल में तूं हुजे। तुंहिंजी मोहब्बत जंहिंजे दिल में पई आहे उन ते कीअं अज़ाब कंदुसि? अब सम्झ में आई ॻाल्हि? इहा शइ अचे त शरीयत ते हलण बि आसान ऐं अज़ाब खां बचण बि सवलो थी वञे। इहा शइ कीअं अचे असांजे दिल में मोहब्बत रसूल जी कीअं पैदा थिए, उनजो बि नुस्ख़ो सवलो आहे। उनजो नुस्ख़ो बि घर वेंदो आहे, पुट बि चवंदा थी पैसा, ज़ाल बि चवंदी आहे ॻाल्हायो नथा पैसा, दुकानदार बि चवनि था
असे वो ट्रैक्टर वारो अचे तो ट्रैक्टर भी घुरे तो अब पैसा हर शय घुरे थी पैसा वो ताकत वेठो किसो पैसन जो जाते उठो वे हो पैसा 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 बुधी दिल में पैसा जो प्यार अची वियो जंहिंजो ज़िक्र घणो ॿुधंदे उन जो प्यार वधंदो वेंदो चए थो ईअं रसूल जो ज़िक्र घणो कर त रसूल जो प्यार वधंदो हेड़ियूं कचहरियूं अटे न कर त रसूल जो प्यार अचे या दरूद घणो पढ़ त रसूल जे ज़िक्र सां रसूल जो प्यार अचे पेट्रोल भरजी वेंदो दरूद घणो पढ़ो हेड़ियूं मजलिसूं अटेंड कयो प्यार अची वेंदो त चए थो मसलो सवलो आहे इहो पेट्रोल अची वियो त पोइ तुंहिंजी ज़ात उॾरंदी जन्नत नाम तेज़ीअ सां हलंदी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई क़ुरान जे अधे से त नबी जी मोहब्बत जाते हूंदी उते असां अज़ाब न कंदासीं ॻाल्हि सम्झी वियो ॿियो हिसो मा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम व हुम यस्तग़फिरून नाहे अल्लाह उन्हनि माण्हुनि ते बि अज़ाब करण वारो जेके चवनि था अस्तग़फिरुल्लाह रब्बी सम्झो इन्हनि ते बि अज़ाब न थींदो रब साईं तो फरमा मुंहिंजो वाइदो आहे इस्तग़फार वारनि ते बि अज़ाब इन हिसे खे थोरो सम्झाइण जे लाइ मूंखे हिकिड़ो किस्सो ॿुधायो आहे त किसे वांगुरु आहे हिकिड़ी हदीस एॾी मज़बूत न आहे पर उन जूं ॻाल्हियूं मुतफ़िक़ आहिनि अकुल बि मञे थो पियो ॿियनि हदीसनि मज़बूत में बि ज़िक्र आहे वो इहो त अल्लाह ताला शैतान खे आदम ते मुसलत कयो कहते त वञी आदमनि खे तूं बिगेड़ पोइ बि जेकॾहिं तूं बिगेड़े न सघे त पोइ मां आदमनि खे अहिड़ी जन्नत ॾींदुसि ला ऐनुन रअत वला उज़नुन समिअत वला ख़तर अला क़ल्बि बशरिन अहिड़ी जन्नत ॾींदुमि न अखियुनि ॾिठी हूंदी न कननि ॿुधी तूं वञी आज़मा जैसे मूंखे पावर ॾे त मां लोॾियां न